हेडलाइंस ॾिठियूं हिते अहम ख़बर माकिनियूं गॾियल क़ौम जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस जी लाड़काणे आमद थी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी बि एंटोनियो गुतरेस सां गॾु आहिनि। अहम ख़बर मांखे ॾेई रहिया आहियूं। एंटोनियो गुतरेस ॿोॾि दौरान बेघर थियल माण्हुनि सां मुलाक़ात कंदो। हिकु भेरो ॿीहर मांखे आगाह कयूं गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस जी लाड़काणी आमद थी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी बि एंटोनियो गुतरेस सां गॾु बीठल आहिनि। एंटोनियो गुतरेस ॿोॾि दौरान बेघर थियल माण्हुनि सां मुलाक़ातूं पिणु कंदो। इन हवाले सां लाड़काणे खां 30 TV न्यूज़ जो ब्यूरो चीफ मुनवर रिंद लाइन ते मौजूद है जी। मुनवर रिंद आगाह कजो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ गॾियल क़ौम जो सेक्रेटरी जनरल लाड़काणे पहुतल आहिनि, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी, गॾियल क़ौमुनि जो सेक्रेटरी जनरल एंटो गुतरेस ऐं वज़ीर आज़म पाकिस्तान शहबाज शरीफ़ जेको आहे सखर खां लाड़काणे पहुता आहिनि ऐं लाड़काणे जो उन फिज़ाई दौरो बि कयो आहे ऐं लाड़काणो मेड़ ख़ैरपुर नातन शाह जेके बि बरसाति में इलाइक़ा मुतासिर थिया आहिनि उन्हनि जो फिज़ाई दौरो कयो आहे ऐं वज़ीर आज़म गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल खे जेको फिज़ाई दौरे दौरान सिंध जे अंदरि ख़ासि तौर ते लाड़काणो डिवीज़न जे अंदरि जेको नुक़सानु थियो आहे उन बाबति उनखे आगाह बि कयो ऐं फिज़ाई दौरे जे दौरान जेके बरसाति में जेके घर ॿुॾी विया आहिनि, माण्हुनि जा घर ढही विया आहिनि, उहो बि उनखे मुआइनो करायो ऐं गॾियल क़ौमुनि जो सेक्रेटरी जनरल जेको आहे क़दीमी माड़ जेको आहे मोहन जो दड़ो उनजो बि जेको आहे सो दौरो कंदो ऐं हुन सां गॾोगॾु लाड़काणे में जेको आहे जेके बरसाति मुतासिर आहिनि ऐं उन्हनि सां बि मुलाक़ातूं कंदो ऐं लाड़काणे जे अंदरि जेको नुक़सानु थियो आहे शहर जो उन बाबति बि हुनखे ब्रीफिंग ॾिनी वेंदी। त इन हवाले सां वज़ीर आज़म ऐं सेक्रेटरी जनरल जेको आहे उहो लाड़काणे पहुतल आहिनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सीलनि जे लाइ।